हैदराबाद में काज़ी अहमद जे रहवासियुनि पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ऐं बाअसर माण्हुनि पारां कूड़ा केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद इब्राहिम, हाफ़िज़ ज़ुल्फ़कार, अब्दुल लतीफ़ ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त संदन ॻोठ में सरकारी ज़मीन आहे जंहिं ते कुझु बाअसर माण्हू कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असांजे ॻोठ जे भरिसां सरकारी वार्ड आहे जंहिं ते केतिरनि महीननि खां वठी कब्ज़ो हली रहियो। कूड़ियूं एफआईआरूं करायो, असांखे जेको आहे सो धमकाइनि पिया, असांखे कूड़नि केसनि में फासाइनि पिया। असांखे इंसाफ़ उते न मिली सघियो। असां हैदराबाद इन प्रेस क्लब ते आया आहियूं पंहिंजो हक़ वठण जे लाइ। टूल प्लाज़ा ते हिननि ते हमलो कयो वियो आहे, जंहिंजा CCTV फुटेज बि टूल प्लाज़ा ते मौजूदु आहिनि। बराए महिरबानी केस जी इंक्वायरी कराए हिननि खे मज़लूमनि खे हक़ ॾिनो वञे। टूल प्लाज़ा बंदि हो, तव्हां उते CC कैमरा लॻी पई आहे, उते जांच करायो त कंहिंजी नाजाइज़ी आहे, कातिलाणो हमलो कयो अथनि। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त ॼाणायल मामले जो नोटिस वठी खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़िरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।